शहदादकोट शहर मुल्क तोड़े दुनिया में उन करे भी मशहूर है तो पाकिस्तान जो पहिरियों चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बाद में संदसि न्याणी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो भी हिन तक तां चूंड विड़ी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म हुजण जो एज़ाज़ माणियो हो। शहदादकोट जे क़ौमी तक तां ॿ भेरा हाणोकी पीपल्स पार्टी जी बाअसर मोहतरमा फरियाल टालपुर भी हिन ई क़ौमी तक तां चूंड विड़ी क़ौमी असेंबली जी मेंबर थी हुई ऐं 7 खां वधीक भेरा सूबाई असेंबली जो मेंबर थींदड़ मीर नादिर मक्सी भी हिन ई शहर जो आहे। शहदादकोट शहर जी तरक्की लाइ अरबें रुपया ख़र्च कया विया जेके सिर्फ़ ऐं सिर्फ़ कागज़नि में शहर खे अगरि जे ईअं खणी चऊं त मुंहनि जो दड़ो आहे त बि घटि न थींदो। हिन शहर जी हर घिटी में गंदगी जा ढेर लॻल आहिनि, टुटल रोड रस्ता, घिटियुनि में गंदे पाणी जा तला। अगरि कंहिं इलाइक़े में रोड तामीर कराइण लाइ को टेंडर थियो आहे त उन ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ पथर विछाए ठेकेदार गायब थी वियो आहे। शहर में तरक़ियाती कम न थियण जे हवाले सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मां सम्झां थो शहदादकोट शहर गुज़िरियल 10 साल जेका सूरत हाल हुई हींअर उनजी सूरत हाल अञा बदतर आहे ऐं रोड रस्ता जेके आहिनि अञा ताईं जेके आहिनि से उहे ठही न सघिया आहिनि जेके गुज़िरियल 10 साल पीपल्स पार्टी जा रहिया आहिनि ऐं हींअर बि हुननि खे सूबाई हुकूमत मिलियल आहे। त असां सम्झूं था त पीपल्स पार्टी खे पंहिंजी पार्टी तौरु सम्झी करे वोट ॾियूं था त उन जे बदिले में असांखे काई अहिड़े क़िस्म जो को रिस्पॉन्स नथो मिले जंहिं मां असां मुतमिन थियूं त वाक़ई पीपल्स पार्टी असांजी पार्टी आहे ऐं हुननि जी हुकूमत आहे ऐं उहे कमु कनि पिया। शहदादकोट मां सम्झां थो त निधड़ को लॻो पियो आहे ऐं शहदादकोट उन्हनि शहरनि में आहे जिते सम्झूं था त जेके रोड रस्ता आहिनि उहे खंडर जा ॾेई रहिया आहिनि। जेके मेन रोड आहिनि उन्हनि जा अलन शाह रोड आहे उन खे ॿियो चकर आहे उन जो जेको मेन रोड आहे अल्लाह वारे चौक खां वठी करे टावरी शाख ताईं उहो माना रिकॉर्ड में उनखे ॿुधायो पियो वञे त 2 खां 3 चकर रिकॉर्ड में ठहियो आहे पर उहो ठहियल न आहे, उहो खंडर ठहियल बणियल आहे ऐं मेन रोड आहे शहदादकोट जो। उन खां अलावा जेको आहे सो ॿिया इलाही केतिरा रस्ता आहिनि, कुबोर जेको रोड आहे त मां सम्झां थो शहदादकोट खे मालिकी जी ज़रूरत आहे ऐं पीपल्स पार्टी हुकूमत खे हिन भेरे अखि पटणु घुरिजे ऐं शहदादकोट जी मालिकी करणु घुरिजे। तरक़ी करण जे बजाय हिन 10 सालनि जे अंदरि तबाही जे वर चढ़ियो आहे ऐं शहर में को बि तरक़ियाती कमु न थी सघियो आहे। तव्हां सॼे शहर जी सर्वे कयो त शहर जो सॼो ड्रेनेज निज़ाम जेको आहे उहो तबाह आहे। शहर जूं जेके नालियूं आहिनि उहे ओवरफ्लो थियनि थियूं, उन्हनि जो समूरो पाणी रोडनि ते थो अचे। समूरा शहर जा रोड जेके आहिनि उहे गंदे पाणी सां भरिया पिया आहिनि जंहिंखे करे माण्हुनि खे अचण वञण जी सख़्तु तकलीफ़ थी थिए। उन सां गॾोगॾु जेके बुनियादी हितां जा मसइला आहिनि, सिहत जो मसइलो आहे, सरकारी अस्पताल में दवाउनि जी शदीद खोट आहे ऐं उते डॉक्टरनि जी खोट आहे। जेके स्पेशलिस्ट डॉक्टर आहिनि उहे आहिनि ई कोन, ख़ासि तौर ते लेडी डॉक्टर जी उहा खोट आहे। तालीम जो हिते मसइलो आहे त हितां जा तक़रीबन शहदादकोट तालुके जा जेके 12वीं वारा स्कूल आहिनि उहे बंदि पियल आहिनि ऐं किथे माल जा वथाणा आहिनि, किथे जेको आहे वॾेरनि भोतारनि जा उते जेको आहे भाण ऐं ॿिज पियो आहे। त मजमूई तौर ते ॾिसिजे त शहर मसइलनि सां भरियो पियो आहे। त हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि जेके अवाम खां वोट वठी करे असेंबली में वञनि था त असां उते वञी करे अवाम जी जान माल जी हिफ़ाज़त कंदासीं। बदअमनी जो हिते तमामु वॾो इशू आहे। शहर में रोज़ानो को मोटरसाइकिल फुरचनि थियूं, स्ट्रीट क्राइम तमामु घणो वधी वियो आहे। त तमामु घणा मसइला आहिनि जेकॾहिं ॻाल्हाइण ते अचिजे त इलाही सारा मसइला आहिनि, पर हितां जीअं जा चूंडियल नुमाइंदा ऐं हितां जा जेके आहिनि ज़िम्मेवार माण्हू उहे उन्हनि मसइलनि खां बिल्कुलु लाताल बणियल आहिनि। अवाम लावारिस ऐं निंधण को बणियल आहे। दहाकनि खां वठी शहदादकोट में बेनज़ीर भुट्टो साहिबा जो हीअ हल्के इंतिखाब रहियो, उनखां पोइ फरियाल टालपुर 10 साल हिते MNA रही आहे। लेकिन शहदादकोट जी हालति इहा आहे त इंतिहाई बेदर्दीअ सां हिन शहर खे लुटियो ऐं फुरियो वियो आहे। तरक़ियाती कम डेवलपमेंट वर्क कागज़नि में त तमामु जजो थियो आहे, पर हिते तव्हां वेंदो शहदादकोट जी सिहत, तालीम, अमन अमान, रहणियूं करणियूं तौर तरीक़ा तमामु घणो पसपाई जो शिकार थी विया आहिनि। हालति इहा आहे त मेसपुर जो हिते सिस्टम हितां जी जेकी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में हिते तव्हां वेंदो त कंहिं बि क़िस्म जो रती बराबरि बि उन्हनि खे कमु नज़र नथो अचे। इवन एसी ताईं जो शहर में बुनियादी सहूलियतूं माण्हू खे कोन्हनि, पीअण जो साफ़ु पाणी कोन्हे, मच्छर तमामु घणा थी विया आहिनि ऐं क़ब्रिस्तान हींअर तव्हां ॾिसी रहिया हूंदव त हीउ क़ब्रिस्तान आहे जंहिंखे चौधीवारी कोन्हे, तक़दुस पायमाल थो थिए। हिते माण्हुनि जी ज़िंदगियूं अजीर बणिजी वियूं आहिनि ऐं अवाम जे एंजन खे ख़तमु करण जे लाइ हिननि वटि का बि तरक़ियाती सिस्टम कोन्हे। ऐं उनखां पोइ हिते जेको MPA साहिबु आहे उहो 35 साल खां वठी हितां चूंडींदो रहंदो आहे, पर उन जो बि कॾहिं के शहरी मसइले ते तव्हांखे स्कूल जे मामले ते, शहरी मसइलनि ते, सिहत समाजी मामलनि ते को कारज नज़र कोन थो अचे। ऐं इहा ई वॾी ॻाल्हि आहे त शहदादकोट निंधड़ को लॻो पियो आहे ऐं कागज़नि में तरक़ी ज़रूर थी आहे, पर हिते तव्हांखे ग्राउंड ते कारीगर वारा कख नज़र ईंदा। तरक़ियाती कमु न थियो आहे शहदादकोट में सवाइ करप्शन जे
सवाइ लूटमार जे पंहिंजा नवाज़नि जी पॉलिसी खां अलावा ॿियो कुझु बि न करे सघिया आहिनि। MNA हुजे MP हुजे MP फंड बि शहदाद कोट में यूज़ नथा थियनि। MNA फंड बि नवाब शाह में वञी ख़र्च थिया ऐं शहदाद कोट जो जेको करंट जेको MNA आहे उहो असांजे शहर जो आहे ई न ऐं उहे जेके शहदाद कोट जा MNA फंड थींदा उहे उन्हनि जे हल्कनि में वञी ख़र्च थींदा। पीपल्स पार्टी जे गुज़िरियल 10 साला दौरे हुकूमत में शहदाद कोट जी तरक़ी लाइ करोड़नि रुपया त आया पर शहर जी तरक़ी बजाए कुझु मख़सूस माण्हुनि जी तरक़ी ते ख़र्च थी विया। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन अरबें रुपयनि जे फंड खे जेके शहरनि बदिरां के मख़सूस खीसनि में हलिया विया उन जी जांच थियणु घुरिजे ऐं उन जांच में मुलविस माण्हुनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाए उन्हनि मां अरबे रुपया वापसि कराया वञनि त जीअं शहर जी तरक़ी ऐं शहर खे ख़ूबसूरत कयो वञे। शाहिद अवान, वॉइस ऑफ सिंध TV, लंडन, शहदाद कोट।